आहिनि हुनजी स्ट्रेंथ खे कीअं था ॾिसो? PDM में जमातूं त घणियूं ई आहिनि, पीपुल्स पार्टी बि आहे, जमियत बि आहे, नून लीग बि आहे, पर उन्हनि में उहे लॻे ईअं थो त उहे हिकिड़े पेज ते कोन आहिनि। PDM चए पई त भई असां जेको आहे सो 31 जनवरी खां पोइ को फ़ैसिलो करण था वञूं, केॾीमहिल चवंदा धमाधम मस्तु कलंदर थींदो, कंहिं महिल चवंदा कुझु। अलाह ताला रहम करे मुल्की सूरत हाल मुंधल आहे ऐं इनशाला अलाह कंदो बहितर थींदो। नून लीग या PP हुजे हमेशह रोइणो इहो आहे त PTI हुकूमत जाली हुकूमत आहे, पोइ उनखे हटाइण लाइ ही दर्जन खां जेके जमातूं गॾु थी वञे सम्झो था त हिन खे हटाए सघंदा? साईं हाणे उहो त तव्हां बि सम्झो था, मां बि सम्झां थो त केरु कंहिंखे हटाए सघे थो या नथो हटाए सघे। उहो त असांजे मुल्क में 70 साल खां जेका रांदि थींदी थी अचे, उन रांदि खे हर माण्हू सम्झे थो, को बि माण्हू बेवकूफ़ कोन्हे को। पर हाणे उहो उन्हनि जे हटाइण सां या इन्हनि जे जलसनि ऐं जुलूसनि जे करण सां को बि आउं सम्झां थो को फ़र्क़ु कोन पवंदो। तव्हां सीनियर पॉलिटिशियन आहियो, तव्हां सम्झो था हिन वक़्तु जेका सियासी रांदि खेॾी वई हिन मुल्क में इहा मुल्क जी सालमियत लाइ केतिरी नुक़सानकार सम्झी वञे पई? साईं ॾिसो न, असांखे हिकिड़ा बैरूनी ख़तरात आहिनि, बैरूनी ख़तरात असांखे आहिनि। वरी प्लस असांखे जेके अंदरूनी ख़लफ़शार आहे इहो बि थोरो ॾुखियो आहे, पर अलाह बहितर कंदो, अलाह खां बहितरी जी उमेदु रखे, इनशाअल्लाह ताला हाल तो सही थी वेंदो। PTI गवर्नमेंट उहो डिलीवर करे सघे आवाम खे जेको हुननि खे जेके वाइदा ॾिना हुआ, जेके उन ॻाल्हियूं कयूं हुयूं, उन हिसाब सां कंहिं क़िस्म को रिलीफ डिलीवर करे सघे? साईं हाणे तव्हां असांखे ॿिए पासे वठी पिया वञो, पर हाणे गुज़ारिश इहा आहे त सिंध में त का ख़ासि डिलीवरेंस कोन्हे का जेका चइजे, पर हाणे उमेदु रखूं था, उमेदु हमेशह चङाई जी रखिजे त इनशाअल्लाह ताला हाणे सिंध जी तरफ़ बि ध्यानु ॾींदा ऐं सिंध में बि डिलीवर कंदा। छाकाणि त सिंध जेको आहे अहम सूबो आहे ऐं उन में माण्हुनि खे जेकॾहिं असां डिलीवर न कयो त असांजो वॾो सियासी नुक़सानु थींदो। हीउ जेको महांगाई जो तूफ़ान आहे इहो रुकंदो या अञा वधंदो? महांगाई जेकॾहिं न रुकी त उहो त ख़राबु आहे। छाकाणि को बि ग़रीब या को हिकिड़ो आम माण्हू उनखे इन सां कोन्हे त कहिड़ो मिनिस्टर वेठो आहे, कहिड़ो प्राइम मिनिस्टर वेठो आहे, कहिड़ो सदर वेठो आहे, उनखे इहो आहे त बाबा अटे जो किलो घणे जो आहे, गिहु घणे जो आहे, पंहिंजो बिजली सस्ती थिए, गैस सस्ती थिए, उनखे इहे खंडु सस्ती थिए, उनखे इहे शयूं खपनि जेके अॼु ताईं न थी सघियूं आहिनि। PDM ख़ासि तौर ते पीपुल्स पार्टी हींअर दावा करे पई त जेको हैदराबाद में थियण वारो जलसो आहे 9 तारीख़ ते उहो पाकिस्तानी तारीख़ जो वॾे में वॾो जलसो हूंदो। बसि हाणे जलसा त ॿिया बि थिया, लाहौर में बि थियो, उहो बि चयूं वॾे में वॾो, गुजरांवाला में बि चयूं वॾे में वॾो, हैदराबाद में ॾिसंदासीं त कहिड़ो तारीख़ जो वॾे में वॾो जलसो थो थिए। वक़्त खां अॻु वारो सवाल थो कयां, तव्हां सम्झो पिया त मौलाना फज़ल रहमान हैदराबाद में ईंदो? आउं सम्झां थो त हैदराबाद में अचणु खपे हुनखे, जेकॾहिं PDM जो जलसो आहे त पोइ अचणु खपे, पर आउं सम्झां थो त 9 फरवरी ताईं त इलाही कुझु ॻाल्हियूं थी वेंदियूं, थी सघे त न बि अचे। मतिलबु तव्हांजी जेका दॿियल गुफ़्तगू मां लॻे पियो त या त PDM को यू टर्न वठंदी या गवर्नमेंट यू टर्न वठी हिननि खे को फ़ाइदो ॾियण वारी आहे? न, गवर्नमेंट को यू टर्न कोन वठंदी, बाक़ी PDM फासी पई आहे बंदि गली में। छाकाणि PDM खे पंहिंजूं जमायतूं आस्ते आस्ते छॾींदियूं वञनि, उन्हनि खे नुक़सानु त थियो आहे न। जीअं मौलाना शिरानी वारा विया लिया, हुननि खां वरी जेको पीपुल्स पार्टी जो जेको रवैयो आहे उहो बि पोइते हटण वारो आहे, तव्हां ॾिसो पिया था। ऐं मरियम नवाज़ बि ॾिसो त मौलाना त चाहे थो न त असेंबली था इस्तीफ़ा ॾेई छॾियो, मौलाना त ॿियूं ॻाल्हियूं करे पियो सभु, पर हू उन सां उन ॻाल्हि ते कोन था बीहनि। सेनेट जे इंतख़ाबात में हुननि चयो न वठो हिसो, हीउ हिसो वठनि पिया। हाणे अॻिते हली सूरत हाल इनशाअल्लाह जल्दी वाज़ह थी वेंदी। पाकिस्तान पीपुल्स पार्टी ख़्वाब ॾिसी रही आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म ठाहींदी। साईं हाणे ॾिसो वज़ीर अज़म त बसि हाणे ख़्वाब ॾिसण त को ॾोह कोन्हे, केरु बि ॾिसी सघे थो, तव्हां बि ॾिसी सघो था ऐं मां बि ॾिसी सघां थो। तव्हां छा था सम्झो वज़ीर आज़म थींदो बिलावल भुट्टो? साईं हाणे ॾिसो न, तव्हां पंजाब वॾे में वॾो सूबो आहे, पंजाब जूं केतिरियूं सीटूं आहिनि ऐं पंजाब में पीपुल्स पार्टी कारकर्दगी तव्हां पाण ॾिसी वठो त ॿियनि जी मदद पिया कनि, पाण सीट ते माण्हू बि कोन था बीहारे सघनि। हाणे इहो क्लेम करणु त बाबा असीं वज़ीर अज़म थींदासीं, ऐं सम्झां थो सिंध जे 40 सीटुनि ते त क़ौमी असेंबली जा मेंबर वोट ॾींदा, को आम माण्हू वोट त कोन ॾींदा वज़ीर अज़म खे। ऐं समूरे पाकिस्तान जी ॻाल्हि कोन कंदासीं, पर ख़ासि तौर ते हैदराबाद जी ॻाल्हि कंदासीं। हैदराबाद में सीनियर जेके सियासतदान आहिनि जिन्हनि पीपुल्स पार्टी या ॿियूं पार्टियूं छॾे PTI जी ॿेड़ी में सवारी कई, उहे हिन वक़्तु नाराज़ आहिनि या उहे साइड ते लॻियल आहिनि? बसि साईं पोइ हाणे आहे सभु कंहिंजो पंहिंजो हिसाबु किताबु आहे। ज़रूरु पार्टियुनि में तव्हां सभिनी में ॾिसो था त आहे त सही, पार्टियुनि में धिक धिकांत आहे, के सीनियर के जूनियर, को कंहिंखे नथो सहे। न न, मां कॾहिं बि नाराज़ कोन आहियां, मां छाजे लाइ नाराज़ थींदुसि, असांजी पार्टी आहे ऐं असां हुन पार्टी में 7 सालनि खां वेठा आहियूं। असां पंहिंजो अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे हल्के में तव्हां हींअर बि आया आहियो त तव्हां ॾिठो आहे त केतिरा दोस्त या केतिरा महिरबान अचनि था, पोइ हाणे 2 कम थियनि था, 2 नथा थियनि, पर असां पंहिंजे सिर कोशिशि कयूं था वेठा, ऐं पार्टी खां नाराज़गी न आहे बिल्कुलु।
जयजो साहब ये पाकिस्तान टेलीविज़न जो हिकिड़ो टाइम हुयो, पोइ प्राइवेट मीडिया आई जंहिंखे इलेक्ट्रॉनिक मीडिया जे नाले सां सॾियो वियो, पोइ हाणे हिन वक़्तु वेब चैनल्स जो दौर आहे। जी असां बि हिकिड़ो क़दम खयो आहे महबूब न्यूज़ नेटवर्क टीवी जे नाले सां। तव्हां हिन चैनल जे हवाले सां छा चवणु चाहींदव? सही आहे, मुंहिंजी दुआ बि हूंदी त इंशा ताला अलाह साईं हिन चैनल खे कामयाबु करे ऐं बिल्कुलु तव्हां जा जेके बि जेतिरा बि व्यूअर्स आहिनि ऐं जेके बि माण्हू फॉलोअर्स आहिनि उन्हनि में वधि पज़ीराई अचे। असां पंहिंजे तरफ़ां कोशिशि कंदासीं त हिन चैनल खे सपोर्ट करियूं। तव्हांजी वॾी महिरबानी।